नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त शहीद सैयद मदनी शाह जामोट ऐं मरहूम सैयद पीर नूर शाह हाशमी जी यादि में PCL मटियारी टूर्नामेंट जो फाइनल मैच मटियारी हाशमी ग्राउंड ते थी गुज़रियो। PSL क्रिकेट टूर्नामेंट जे चीफ ऑर्गेनाइज़र समीर अहमद मल्हा, जमील अहमद मल्हा हुआ। टूर्नामेंट में आरिफ मल्हा कमेटी जा फर्ज़ अंजाम न जॾहिं टूर्नामेंट में कुल 6 टीमनि हिसो वठी पंहिंजी शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। जॾहिं फाइनल में इस्लामाबाद यूनाइटेड ऐं मुल्तान सुल्तान टीमूं पहुतियूं। फाइनल मैच में पहिरियां टॉस खटे पहिरीं बैटिंग कंदे इस्लामाबाद यूनाइटेड मुक़ररु 10 ओवरनि में 87 रन ठाहे मुखालिफ़ टीम मुल्तान सुल्तान खे 88 रन जो टारगेट ॾिनो, जेको मुल्तान सुल्तान मुक़ररु 7 ओवरनि में मुकमल करे वरितो। जॾहिं PSL क्रिकेट टूर्नामेंट जा महिमान ख़ास सईद हसन मुर्तज़ा शाह जामोट क्रिकेट टूर्नामेंट जे टीमनि जे कैप्टन खे विनर ट्रॉफी ऐं हारायल टीमनि खे रनर ट्रॉफी ॾिनी। उन मौक़े ते सईद ज़ाहिद शाह हाशमी, सईद अली शाह पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते GDA अॻवान सईद हसन शाह मुर्तज़ा जामोट मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़ुले मटियारी नौजवान में वॾो टैलेंट मौजूदु आहे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजे शहर में को बि नौजवान लाइ रांदि जो मैदान मौजूदु न आहे, जंहिं करे असांजा नौजवान परेशान आहिनि। इंशाअल्लाह असांजे ख़ानदान हमेशह मटियारी मज़लूम अवाम जी भरपूर ख़िदमत कई आहे। इंशाअल्लाह असां जॾहिं इक़दार में आयासीं त पहिरीं मटियारी ज़ुले में जे नौजवान लाइ रांदि जो ग्राउंड तोहफ़े में ॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।